سورة القلم. بسم الله الرحمن الرحيم. نون والقلم وما يسطرون. ما أنت بنعمة ربك بمجنون وَإِنَّ لَكَ لَأَجْرًا غَيْرَ مَمْنُونٍ وَإِنَّكَ لَعَلَى خُلُقٍ عَظِيمٍ. فَسَتُبْصِرُ وَيُبْصِرُونَ بِأَيِّكُمُ الْمَفْتُونُ. إِنَّ رَبَّكَ هُوَ أَعْلَمُ بِمَنْ ضَلَّ عَن سَبِيلِهِ وَهُوَ أَعْلَمُ بِالْمُهْتَدِينَ. فَلَا تُطِعِ الْمُكَذِّبِينَ وَدُّوا لَوْ تُدْهِنُ فَيُدْهِنُونَ وَلَا تُطِعْ كُلَّ حَلَّافٍ مَّهِينٍ هَمَّازٍ مَّشَّاءٍ بِنَمِيمٍ مَّنَّاعٍ لِّلْخَيْرِ مُعْتَدٍ أَثِيمٍ عُتُلٍّ بَعْدَ ذَلِكَ زَنِيمٍ أَن كَانَ ذَا مَالٍ وَبَنِينَ إِذَا تُتْلَى عَلَيْهِ آيَاتُنَا قَالَ أَسَاطِيرُ الْأَوَّلِينَ سَنَسِمُهُ عَلَى الْخُرْطُومِ. अल्लाह बाझारे महरबान जे नाले सां शुरू। नून कलम जो कसम आहे ऐं उन जो बि जेकी लिखंदा आहिनि त तूं पंहिंजे पालणहार जे फज़ल सां को चरियो नाहीं ऐं बेशक तो लाइ अणखुट सवाब आहे ऐं बेशक तूं ई वॾे ख़ुल्क़ ते आहीं। पोइ सिघो ई ॾिसंदे ऐं उहे बि ॾिसंदा त अव्हां मां केरु चरियो आहे। बेशक तुंहिंजो पालणहार ई इन्हे खे तमामु चङी तरह ॼाणंदड़ आहे जेको संदसि वाट खां गुमराह थियो ऐं उहो संहिं वाट वेंदड़नि खे बि तमामु चङी तरह ॼाणंदड़ आहे। तंहिं करे कूड़ भाईंदड़नि जो चयो न मञ। उहे घुरंदा आहिनि त जेकॾहिं नरमी करीं त उहे बि नरमी कनि ऐं तूं सभु कंहिं वॾे क़स्मी ख़्वार जो चयो न मञ जो घणो ऐब लाहींदड़, चुगली हणंदड़ घुमंदड़, ख़ैर खां झलींदड़, हद खां लंघियल गुनहगार, बद आदतूं इन सभिनी खां पोइ हरामी बि हुजे। इन्हीअ करे जो माल ऐं औलाद वारो आहे जॾहिं वटि असां जूं आयतूं पढ़जनि तॾहिं चवे थो त अॻियुनि जूं आखाणियूं आहिनि। सिघो ई खेसि सोंढ ते दाग़ ॾींदासूं। إِنَّا بَلَوْنَاهُمْ كَمَا بَلَوْنَا أَصْحَابَ الْجَنَّةِ إِذْ أَقْسَمُوا لَيَصْرِمُنَّهَا مُصْبِحِينَ وَلَا يَسْتَثْنُونَ فَطَافَ عَلَيْهَا طَائِفٌ مِّن رَّبِّكَ وَهُمْ نَائِمُونَ فَأَصْبَحَتْ كَالصَّرِيمِ فَتَنَادَوْا مُصْبِحِينَ أَنِ اغْدُوا عَلَى حَرْثِكُمْ إِن كُنتُمْ صَارِمِينَ فَانطَلَقُوا وَهُمْ يَتَخَافَتُونَ أَلَّا يَدْخُلَنَّهَا الْيَوْمَ عَلَيْكُمْ مِسْكِينٌ
وغدوا على حرد قادرين فلما رأوها قالوا إنا لضالون بل نحن محرومون قال أوسطهم ألم أقل لكم لولا تسبحون قالوا سبحان ربنا إنا كنا ظالمين فأقبل بعضهم على بعض يتلاومون قالوا يا ويلنا إنا كنا طاغين عسى ربنا أن يبدلنا خيرا منها إنا إلى ربنا راغبون كذلك العذاب ولعذاب الآخرة أكبر لو كانوا يعلمون बेशक असां हिननि खे अहिड़ी तरह आज़मायो जहिड़ी तरह बाग़ वारनि खे आज़मायो होसूं जॾहिं कसम खयाऊं त सवेरो ई उन पोख खे ज़रूर लुणंदासीं ऐं इनशा अल्लाह न चयाऊं पोइ तुंहिंजे पालणहार जे पार खां उन बाग़ ते हिकु अहिड़ी बला पलटी ऐं उहे अञा सुम्हियल ई हुआ जो उहो नाड़ वांगुरु थी पियो पोइ सवेरो हिक ॿिए खे छॾण लॻा जेकॾहिं अव्हीं लाबारे करण वारा आहियो त पंहिंजी पोख ते सवेरो हलो पोइ उहे हलिया ऐं हिक ॿिए खे होरियां चवण लॻा त जीअं हिन पोख में अॼु अव्हां वटि को मिस्कीन अंदरि अची न सघे ऐं पंहिंजे गुमान में बुख़ल जी नियत ते सघारा थी सवेरो पहुता पोइ जंहिं महिल उन पोख खे ॾिठाऊं त चयाऊं त बेशक असीं रस्तो भुलियल आहियूं न न बल्कि असीं बेनसीब थियल आहियूं संदन चङी मुड़स चयो त अव्हां खे न चयो हुअमि छा त अल्लाह जी पाकाई छो नथा बयान करियो चयाऊं त असीं पंहिंजे पालणहार जी पाकाई बयान करियूं था ऐं बेशक इन्ही नियत करे ज़ालिम हुआसूं पोइ हिक ॿिए खे मलामत कंदड़ थी हिकड़नि ॿियनि ॾांहुं मुहाड़ कई चवण लॻा त वेल असां लाइ बेशक असीं हद खां लंघंदड़ हुआसूं मन असांजो पालणहार असांखे हिन खां भलो ॿियो बाग़ बदिलो ॾे बेशक असीं पंहिंजे पालणहार ॾांहुं उम्मीद रखंदड़ आहियूं ईअं ई आफ़त पवणी आहे ऐं बेशक आख़िरत जो अज़ाब तमामु वॾो आहे अरमान जेकॾहिं सम्झनि हा إن للمتقين عند ربهم جنات النعيم أفنجعل المسلمين كالمجرمين ما لكم كيف تحكمون أم لكم كتاب فيه تدرسون إن لكم فيه لما تخيرون أم لكم أيمان علينا بالغة إلى يوم القيامة إن لكم لما تحكمون سلهم أيهم بذلك زعيم أم لهم شركاء فليأتوا بشركائهم إن كانوا صادقين बेशक परहेज़गारनि लाइ संदन पालणहार वटि नेमत जा बाग़ आहिनि मुसलमाननि खे गुनहगारनि जहिड़ो कंदासूं छा अव्हां खे छा थियो आहे कहिड़ो ठहराव था करियो
अव्हां वटि को किताब आहे छा जंहिंमें हीअ ॻाल्हि पढ़ंदा आहियो त बेशक जेकी अमीं पसंदि कंदा आहियो सो आख़िरत में अव्हां लाइ हूंदो। अव्हां जा असांजे ज़िमे हिन ॻाल्हि जा के पका अंजाम थियल आहिनि छा जो उन्हनि जो क़यामत ताईं हुकुम हलंदो त बेशक जेको ठहराव करियो था सो अव्हां लाइ आहे। ऐं पैगंबर मुशरिकनि खां पुछ त उन्हनि मां केरु हिन ॻाल्हि जो ज़िम्मेवार आहे। उन्हनि मुशरिकनि खे हिन ॻाल्हि में के शरीक आहिनि छा? जेकॾहिं सचा आहिनि त जुगाइनि त पंहिंजे शरीकनि खे मदद लाइ आणीनि। يَوْمَ يُكْشَفُ عَنْ سَاقٍ وَيُدْعَوْنَ إِلَى السُّجُودِ فَلَا يَسْتَطِيعُونَ خَاشِعَةً أَبْصَارُهُمْ تَرْهَقُهُمْ ذِلَّةٌ وَقَدْ كَانُوا يُدْعَوْنَ إِلَى السُّجُودِ وَهُمْ سَالِمُونَ فَذَرْنِي وَمَن يُكَذِّبُ بِهَذَا الْحَدِيثِ سَنَسْتَدْرِجُهُم مِّنْ حَيْثُ لَا يَعْلَمُونَ وَأُمْلِي لَهُمْ إِنَّ كَيْدِي مَتِينٌ जंहिं ॾींहुं पिनी जी तजल्ली थींदी ऐं उन्हनि खे सजदे ॾांहुं सॾिबो पोइ न करे सघंदा। उन्हनि जूं अखियूं झकियूं हूंदियूं ऐं खेनि ख्वारी वठी वेंदी ऐं बेशक उन्हनि खे सजदे ॾांहुं सॾिबो हो हालांकि उहे चङा भला बि हुआ। पोइ ऐं पैगंबर मूंखे ऐं उन्हीअ खे जो हिन क़ुरान जी ॻाल्हि खे कूड़ भाईंदो आहे छॾे ॾे। असीं उन्हनि खे दर्जे बदर्जे उतां दोज़ख में छिकींदासूं जितां उहे न ॼाणंदा। उन्हनि खे मोहलत ॾियां थो बेशक मुंहिंजी रिथ पकी आहे। أَمْ تَسْأَلُهُمْ أَجْرًا فَهُمْ مِنْ مَغْرَمٍ مُثْقَلُونَ أَمْ عِندَهُمُ الْغَيْبُ فَهُمْ يَكْتُبُونَ فَاصْبِرْ لِحُكْمِ رَبِّكَ وَلَا تَكُنْ كَصَاحِبِ الْحُوتِ إِذْ نَادَى وَهُوَ مَكْظُومٌ لَوْلَا أَنْ تَدَارَكَهُ نِعْمَةٌ مِّنْ رَبِّهِ لَنُبِذَ بِالْعَرَاءِ وَهُوَ مَذْمُومٌ فَاجْتَبَاهُ رَبُّهُ فَجَعَلَهُ مِنَ الصَّالِحِينَ وَإِنْ يَكَادُ الَّذِينَ كَفَرُوا لَيُزْلِقُونَكَ بِأَبْصَارِهِمْ لَمَّا سَمِعُوا الذِّكْرَ وَيَقُولُونَ إِنَّهُ لَمَجْنُونٌ وَمَا هُوَ إِلَّا ذِكْرٌ لِلْعَالَمِينَ उन्हनि खां को उजूरो घुरंदो आहीं छा जंहिं करे उन चटीअ खां ॻोरे बार आहिनि या उन्हनि वटि को ॻुझ जो इल्मु आहे छा जो उहे लिखंदा आहिनि। पोइ तूं पंहिंजे पालणहार जे हुकुम अचण ताईं सब्र कर ऐं मच्छीअ वारे यूनस वांगुरु न हुज जॾहिं दांह कयाईं ऐं उहो ॾुख में भरिजी वियो हो। जेकॾहिं खेसि संदसि पालणहार जे तरफ़ां रहमत न पहुचे हा त ज़रूर सुञ में उछलियो वञे हा ऐं उहो बुछड़ी हाल हुजे हा। पोइ संदसि पालणहार खेसि नवाज़ियो ऐं सालिहनि मां कयाईंसि। ऐं बेशक काफ़िर जॾहिं क़ुरान ॿुधंदा आहिनि तॾहिं तोखे पंहिंजनि तिखियुनि अखियुनि सां थेड़ण ते आहिनि ऐं चवंदा आहिनि त बेशक ही पैगंबर चरियो आहे ऐं हक़ीक़त में हीउ क़ुरान त जहाननि लाइ नसीहत आहे।